न्यूज़ अवां शेयर कंदालू राधन खां राधन वेझो घर जी छित किरण सबब नौजवान फोत थी वियो आहे। इमाम बख्श जामरी में घर जी छित किरण सबब 24 वरे जो नौजवान इंसाफ अली जामरी फोत थी वियो आहे। फोती जे वारसनि जो चवणु आहे त सोनू कुमार पंहिंजी ज़रे ज़मीन ऐं पेट्रोल पंप खे बचाइण लाइ संदन सॼे ॻोठ खे तबाह करे छॾियो आहे। हुन चयो त पाणी खे रस्तो ॾिनो वञे हा त संदन घरनि जी जो इहो हाल न थिया, घर जी छित न किरे हा ऐं न वरी नौजवान फोत थे हा। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा राधन खां राधन वेझो घर जी छित किरण सबब नौजवान फोत थी वियो आहे। इमाम बख्श जामरी में ॻोठ ॿुधायो वञे पियो इमाम बख्श जामरी जंहिंमें घर जी छित किरण सबब 24 वरे जो नौजवान इंसाफ अली जामरी फोत थी वियो आहे। फोती जे वारसनि जो चवणु आहे त सोनू कुमार पंहिंजी ज़रे ज़मीन ऐं पेट्रोल पंप खे बचाइण लाइ संदन सॼे ॻोठ खे तबाह करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी राधन जो रिपोर्टर मुनीर सूमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुनीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मंज़र, राधन जे भरिसां इमाम बख्श जामरीअ में 24 वरनि जो नौजवान इंसाफ अली जामरी घर जी छत किरण सबब फोत थी वियो आहे। फोती जे वारसनि ऐं शहरनि बंदि कयल पाणीअ खे खोले छॾियो। राधन मेयर रोड पाणी हेठि अची वियो आहे ऐं फोती जे वारसनि जो चवणु आहे त सोनू कुमार ऐं पंहिंजी ज़रई ज़मीन ऐं पेट्रोल पंप खे बचाइण लाइ असांजे सॼे ॻोठ खे तबाह करे रहिया आहे। हिननि चयो त पाणीअ खे रस्तो ॾिनो वञे हा त शायदि ही नौजवान फोत न थिए हा। जॾहिं त मां तव्हांखे ताज़ी सूरत हाल खां वरी आगाह कंदो हलां त इन ई शाख खे वरी जेको आहे सो थरड़ी साइड ॾांहुं कट हणियो वियो आहे, जिते अफ़रा तफ़री वारो माहौल आहे ऐं छिकताइण वारो माहौल लॻो पियो आहे। ॿिन्ही पासनि ॾांहुं फेरिंगियूं पिण हलनि थियूं। जी वॾी महिरबानी मुनीर आगाह करण लाइ।